अस्सलामुअलैकुम मुंहिंजे यूट्यूब जा साथियों में तव्हां ख़ुशि बाश हूंदव और मज़े में हूंदा तव्हांजा लख लाइक लख कुर्ब साथियों जेका मुंहिंजी सपोर्ट थी रही आहे जेका सपोर्ट करे रहिया आहियो बिल्कुलु तव्हांजी महिरबानी जेके दोस्त ॾिसनि था पिया मुंहिंजा वीडियोज़ सिंधी हुजनि उर्दू हुजनि या जंहिंमहिल के ॿाहिरि वेठा आहिनि उनजा लख लाइक ही साथियों हिकिड़े माण्हू जा ॿ किताब आहिनि अहमद शाकिर नौजवान मेहर जो लेखक तर्जमे निगार नावल निगार ऐं अबाबी रसाले जो एडिटर हुनजो महिनतूं हुनजो कमु ॾाढो सुठो आहे साराह जोॻो आहे नौजवान जो अॻु में बि नावल अची चुको आहे पर नावल जी यूट्यूब जी क्राइटेरिया जे करे मां नालो कोन थो खणां पियो उन जा 3-4 छापा बि अची चुका आहिनि ऐं जेको उर्दू छापो बि अची चुको आहे हीउ जेको आहे जंहिंजो किताबु आहे उली हीउ जेको नावल आहे हाणे आयो आहे छा कीअं उली आहे छाजे बारे में आहे पाण टको बि न पढ़ियो आहे बसि आयो आहे ॾिठो आहे पढ़ी पोइ वधीक ऐं हिकु नज़र हेॾां मज़मून जो किताबु आहे ॾाढो सुठो आहे नौजवान जी महिनत आहे साथियों किताबु यकीन कयो न माना हीउ जेको एंड्रॉइड मोबाइल आहे असांखे एतिरो जकड़े रखियो आहे अॻे मां 3 खां 4 कलाक 5 कलाक पढ़ंदो हुओ हाणे मुंहिंजी हिकु टाइमिंग पढ़ण जी 2 कलाक वञी रही आहे ऐं 5 खां 6 कलाक मां हीअ निभागी एंड्रॉइड मूंखे खसे थी पई मां कोशिशि आहे त मां हिन खां परे रहां ऐं कोशिशि कयां थो कोशिशि में घणे हद ताईं कामयाबी आहियां ऐं मां हिकिड़े 15 ॾींहं जी मुसलसल जदोजहद खां पोइ मां एंड्रॉइड जी दुनिया खे अधु कलाक खां मुनो कलाक कट कयो आहे पाण खां ऐं 4 कलाक यूट्यूब में ॾियणा था पवनि यूट्यूब में हुनजी मजबूरी आहे वीडियो ॾियणा था पवनि छो त एडिटिंग में ठाहिण में अपलोड करण में टाइम थो लॻे पियो इहो घणो थियो हाणे वीडियो खां आगाज़ करण में चैनल खे लाइक सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कमेंट कंदा ऐं थी सघे त सोशल मीडिया ते ॿियनि प्लेटफॉर्म ते बि इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर ते शेयर कंदा त तव्हांजा लख लाइक निमाणो अर्ज़ु वीडियो जो आगाज़ था कयूं नओं नावल अहमद शाकिर जो उलीअ नाले सां अॻु में बि नावल लिखियो अथई कुझु कोन्हे रुॻो अछाण न बैक टाइटल न फोटू न कुझु वाह ईअं त न कर दोस्त एॾा पना बि सीड़ाया अथई हे पना ख़ाली पिया आहिनि कुझु पोयों ॾींहुं आहे को डस्ट कवर ते कुझु कीअं सफ़ा अछाण लॻी पई आहे हीअ अॻु में हिन जा किताब अची चुका आहिनि क़दीम दौर जो अज़ीम फ़लसफ़ी औरतूं कविता जी क़िला जग मशहूरु पोइटिक्स जो तर्जुमो हिकु नज़र हेॾा मज़मून हिन जो मां तारीफ़ ॾियां थो पियो ऐं पूर विछोट पाछा लॉकडाउन में लिखियल ख़त कड़ो मंझि कड़ी ख़त सहेड़ ऐं चित्रलाश नावल जो 2021 में शाया थियो ऐं हीउ नावल जेको आहे सो दोस्तो जेकर घुराइणु चाहियो हीउ नावल त मां डिस्क्रिप्शन में नंबर ॾियां थो पियो ऐं तव्हां उते वठी नंबर हीउ जेको आहे सो नंबर आहे 0344393913 ते कॉल करे तव्हां हीउ नावल घुराए सघो था मां जेको आहे सो डिस्क्रिप्शन में बि नंबर ॾियां थो पियो हीउ नावल जेको आहे सो कीअं आहे छा आहे पाण कुझु पढ़ियो न आहे ऐं नावल में लिखियलु बि कुझु कोन्हे त छा आहे नावल में जेकी केतिरो कुझु आहे छा आहे कुझु बि लिखियलु कोन्हे बसि हीअ 2 सिटूं 3 जेके तव्हां ॾाढो पढ़ंदुसि इंसानु उन वक़्तु ख़ुदिकुशी करे छॾींदो आहे जंहिं वक़्तु हिन जे जीवन मां जमालिया जा रंग ख़तमु थी वेंदा आहिनि बिल्कुलु साथियो इन सां मां सहमत आहियां न आहियां उहो मुंहिंजो पंहिंजो पर्सनल मसइलो आहे तव्हां सहमत आहियो जुमिले सां न आहियो हिनजो पंहिंजो आहे ऐं हीउ जेको आहे सो नावल शुरूआति थिए थो अञा सिज कोन लथो समुंड जूं लहरूं गजंदियूं किनारे सां सर टकराए सहकी रहियूं साथियो इहो लहरूं कॾहिं गजंदियूं आहिनि छा लहरूं टकराइदियूं त आवाज़ु कंदियूं न हाणे गजंदियूं मूंखे त हलो मां इहो वरी डिस्कस पाण पर्सनल कंदासीं अञा सिज कोन लथो ऐं समुंड जूं लहरूं गजंदियूं किनारे सां सर टकराए सहकी रहियूं हिन जॾहिं अखि खणी सिज ॾांहुं ॾिठो त पखी समुंड मथां सिज अॻियां वॾे तरंग में उॾामी रहिया हुया हाणे साथियो जेको आहे सो हीउ नावल आहे नावल अगरि केरु घुराइणु चाहे त घुराए हिन खे तव्हांखे असां डाक ज़रिए तव्हांखे 300 रुपये में मिली वेंदो त हिन जी क़ीमत जेको आहे सो 400 रुपया रखी आहे संगत जेको आहे सो 400 रुपया छा सम्झी रखी अथई ख़बर न आहे बाक़ी ॾिए थो मार्केट में 200 रुपये में सो केरु वठणु चाहे पढ़णु चाहे त हाज़ुर न त तव्हां ॾे बि ख़ैरु असां ॾे बि ख़ैरु मुंहिंजो कमु हुयो सिर्फ़ु इंफॉर्मेशन ॾियणु त हीअ शइ हिकिड़ी मार्केट में नई आई आहे दोस्तो का ख़बर न आहे छा ते लिखियो अथई कीअं लिखियो अथई पाण बि तव्हां वांगुरु ॼाणो जंहिं पढ़ियो आहे त कमेंट्स में ॿुधाईंदो त लख लाइक क़ीमत 400 रुपया रखी रुॻो
अमुन यमुन अमुन उली पढ़णु चाहियो वठणु चाहियो तव्हांजे साम्हूं। ऐं हीअ हिकु हिन जो मां इन करे किताब जो ॾियणु पिया चाहियां त हीअ ॾाढा सुठा मज़मून हिन में ॾाढा सुठा मज़मून अथसि, इन करे मूंखे वणियो मां इन खे तव्हां ॾाढो तारीफ़ ॾियां। पर हीअ किताब ख़बर न आहे अथसि कोन्हेसि, त बाक़ी जेका घुराइणु चाहियो त हिन इदारे खे कॉल करे घुराए सघो था पिया, छो त हीअ किन कंवल पब्लिकेशन वारे वटि पियो आहे या न पियो आहे, पाण पुछा करे घुराए सघोसि था। हीअ नौजवान अहमद शाकिर हीअ लफ़्ज़ ॾाढा प्यारा लिखिया आहिनि असांजे इरशाद शेख आदर्श, उहो मां सम्झां तव्हां ॼाणो थोरो पढ़ंदुसि त तव्हां बि मज़ो वठंदव। अबे अमर जी रिहाण करे ॿार अहमद अली सऊदी अरब में अखियूं खोलियूं। अबे जे अणॼाण देस ॾांहुं वञण करे अमर पंहिंजी नारंगी जेतिरे ॻोठु फरीदाबाद अची अबाणो अजो आबाद कयो। अहमद अली फरे सिलेट खणी हथ में मुंहं ते मस जा दाग़ करे इल्मु पिरायो। जवानी ईंदो त इश्क बि ईंदो। अबे अमर जी रिहाण करे सो इल्मु पिरायो, जवानी ईंदे इश्क बि ईंदो। मुंहुं मुआंडे मुंहुं ॾंग ॾोके जो ॾेख ॾींदड़ जवानी नारीअ जे नेणनि ज़ुल्फ़नि जो ज़ंजीर पाण में अटकायो। शाइर अहमद शाकिर बणिजी वियो। अहमद शाकिर सुठो थियो सिंध खे वसायो। शाइर सुठो अहमद शाकिर सुठो थियो सिंध खे वसायो। भले पार हुजा त अरब शाइर उमराओ अलकेस जहिड़ियूं हरकतूं करे आ, सफ़ा न मुड़िया। हू छा कंदो जो तला में तड़कंदड़ ज़ाइफ़नि जा वट में रखियल लटा खणी लिकाए रखंदो। वेझी निकिरंदे खेनि बदन जा जलवा ॾेखारण जो मुतालबो कंदो। जॾहिं उहे पंहिंजे जिस्म जूं लाहियूं चाहियूं ॻोल्हायूं ॾेखारींदो हुयसि त उहो हिननि जो लिंग ॾिसी पोइ खेनि कपिड़ा मोटाईंदो। अहमद शाकिर पंहिंजी उमिरि जे हवाले सां ठीकु ठाक शाइर आहे। हिन जी नज़म रकासा आली शान नज़म जा तर्जुमे जे हवाले सां जी किताब क़दीम तो अज़ीम फ़लसफ़ी औरतूं ऐं कविता जी किला पंहिंजो मटि पाण। हिन किताब में सदर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लिखियल मज़मून उन में हिन जी पढ़ाई सोच ऐं उसलूब पधिरा आहिनि। फ़ैसिलो पढ़ंदड़ हूंदो त हुनजो वॾो जज हूंदो, उहो ई वॾो जज। बिल्कुलु नौजवान प्यारो माण्हू, हिन सां असांजूं कचहरियूं थींदियूं, ॾाढो सुठो माण्हू। असांजे हिन जे ॿियनि कमनि सां को वास्तो न आहे, सियासत ॿियनि सां वारे खां, बाक़ी हीअ पाण सुठो माण्हू आहे। ॿई ॿिए सां पाण खे वाॻे अॻ में हर को पाण जीआरियो जग में। सो हीअ नौजवान हिन जो किताब हीअ अॻ में आयल आहे, पुराणो आयल आहे, पर हिन जा मज़मून ॾाढा भला आहिनि। हीअ 2019 में आयल आहे, 5 साल अॻ में। तारीफ़ ॾियण जो सबबु इहो त हीअ ॾियण में ॾाढा मज़मून प्यारा आहिनि, जो माना जेकर पढ़णु चाहियो त लख लाइक़ु, न त बसि। ज़ुल्फ़कार गाॾी 2 अखर लिखिया आहिनि, अहमद शाकिर पाण लिखिया आहिनि। ॾाहियूं ॾुख ॾिसनि सिंध जो साईं साईं जेम्स आज पे जी अजरे सुबुह जो तमनाए सिंध जा शहीद बुलबुल निशान अफ़सोस माण्हू मणिया दार। हीअ न कुझु मज़मून आहिनि साथियो जेके तव्हांजे साम्हूं आहिनि। बाक़ी किताब जेको वठणु चाहियो घुराइणु चाहियो त पब्लिकेशन नंबर ॾिनो आहे ऐं हुन खे तव्हां घुराए सघो था। हीअ पाण हुनजो नंबर आहे, हिनखे कॉल करे बि तव्हां वठो त वठणु चाहियोसि त वठी सघोसि था, न त तव्हां ॾे बि ख़ैरु मूं ॾे बि ख़ैरु। साथियो हीअ किताब तव्हांजे साम्हूं अहमद शाकिर नौजवान शाइर नावल निगार एडिटर रिसाले जो ऐं पब्लिकेशन जो सरवाण तव्हांजे आॾो वेंदे वेंदे आख़िर में प्यार भरो अर्ज़ु वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइक़।